अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा जीअं असांजो नओं हारंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभु खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करूं, हलूं था पंहिंजे कहाणी जी तरफ़। दोस्तों सरफराज़ परेशान हूंदो, उन जे बंगले में मेरू अची वेंदो। मेरू खे चवंदो त तूं हिते छा लाइ आई आहीं। मेरू चवंदो त हीअ हवेली आहे, उतां खां न मां हिते अची सघां थो। त पोइ इन ॻाल्हि में कहिड़ी परेशानी आहे। सरफराज़ चवंदो तोखे हिते अचणु न खपे हा। ऐं ॿिए पासे फिज़ा जी मां आंटी नौरो खे चवंदो त मूंखे तोमां रत जी बुई पई अचे। ऐं फिज़ा चवंदो त आंटी तूं ही छा पियो चवीं। आंटी चवंदो त मूंखे नौरो सां ॻाल्हाइण ॾे, ॾिसां त ही छा थो चवे। त पोइ ईअं करण सां फिज़ा नाराज़ थी हितां हलियो वेंदो। ऐं ॿिए पासे सुहिणी घणो परेशान हूंदी। साइण में हुन खां पुछंदो त छाजे करे परेशान आई। सुहिणी चवंदो त मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त तव्हां ख़ुदि खां ख़्यालु रखिजो। सुहिणी चवंदो ख़ुदि जेको आहे न उहो ॾाढो चिमड़ो अथव, इन खां थोरो पासीरा थी रहिजो। ऐं ॿिए पासे सरफराज़ सनम बेगम खे धमकाईंदो त हू अंग्रेज़ी में छा चवंदा आहिनि, सारी सारी। सरफराज़ चवंदो अगरि इन मामले में तुंहिंजो हथु निकितो न मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। सनम बेगम चवंदो त ही हवेली आहे, यानी पुलिस जी हवेली, यानी पुलिस जी हाफ़िज़। इन में मां तव्हांजो बकवास ॿुधणु नथो चाहियां। तव्हांजो का कमु हुजे त हुकुम कजो, बाक़ी मां तव्हांजो हरगिज़ बकवास न ॿुधंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।